नवाब वली मोहम्मद में ज़मीनी तकरार तां क़त्ल थियल भंड बिरादरी जे माण्हुनि जो केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ दादू में मुख़्तलिफ़ क़ौम परस्त तंज़ीमुनि, सियासी समाजी तंज़ीमुनि, भंड बिरादरी ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि वॾे अंग में हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो। मुज़ाहिरीन पीर गंबल शाह, कामरेड नियाज़ पंवर, काज़ी ज़ाहिद, गुलन भंड, मोहम्मद चन्ना, इम्तियाज़ उमरानी ऐं ॿियनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध तरक्की पसंद पार्टी क्लब रोड ते हुई। यको मुसलसल जिदोजहद जी अलामत बणियल आहे सिंध जे अंदरि। ही जेके नवाब वली मोहम्मद में 5 बेगुनाह हारियुनि जा खून थिया आहिनि, क़त्ल थिया आहिनि, ही अॼोको एहतिजाज उन सिलसिले जी कड़ी आहे। ऐं असीं अॼु इन करे रोड ते आया आहियूं जो हुते बर्फ़ुनि में ऐं बर्फ़ में लाश रखिया विया आहिनि सिंधी माण्हुनि जा। ही ज़रदारी ऐं उन जे टोले जा मोहसिन ज़रदारी ऐं आबिद ज़रदारी जेके संदसि जा बदमाश आहिनि सिंधी माण्हुनि जे ज़मीनुनि ते, हू अलाए केतिरे टाइम खां वठी सॼी सिंध जे अंदरि टपीअ जी कॾहिं सूरत में, कॾहिं कहिड़े गुंडे जी सूरत में ही हलाऊं पिया कनि। बेगुनाह 5 हारियुनि जा क़त्ल थिया आहिनि, उन्हनि जी FIR न पई कढिजे, हू लाश ईअं रोड ते पिया आहिनि। सॼी सिंध सरापा एहतिजाज लॻी पई आहे। असीं मुतालबो था करियूं ही दादूअ जा माण्हू त इन्हनि शहीद थियल भंडनि सां इंसाफ़ कयो वञे, उन्हनि जे खून जी FIR कटी वञे, जल्द खां जल्द इहा शइ कई वञे। ॿी सूरत में सॼी सिंध रोडनि ते, रस्तनि ते ऐं शहरनि में शटर बंदि हड़तालूं कंदियूं। असांजो ही मुतालबो आहे। साईं, असांजो मुतालबो इहो ई आहे त जेके क़ातिल आहिनि, जंहिंमें आबिद ज़रदारी, मोहसिन ज़रदारी, अली हसन ज़रदारी, इहे जेके क़ातिल आहिनि, इन्हनि ते FIR करे इन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। छो जो अॼु 3 ॾींहं आहे उते लाश पिया आहिनि, मयतूं उते पियूं आहिनि, 3 ॾींहं बि पियूं आहिनि। त इन्हनि खे आख़िर मजबूरी कहिड़ी आहे हुकूमत खे जो उन्हनि खे गिरफ़्तार नथी करे। असांजो सिधो सओ मुतालबो आहे त बाबा जेको खूनी आहे, जेको क़ातिल आहे, उनखे गिरफ़्तार कयो। असांजो को ॿियो त मुतालबो न आहे, उन्हनि खे गिरफ़्तार करे उन्हनि ते FIR कटी वञे। 5-6 जवाननि जा, गभरू जवाननि जा उते लाश पिया आहिनि, उन्हनि जे घर में अञा ताईं मातम लॻो पियो आहे। जेकॾहिं हिननि ते शुरू में ई FIR थी वञे, अॼु उन्हनि जो टिजो बि थी वञे ऐं मालिकनि तां कुझु ग़म जी लहर कुझु त घटि थिए हा। हिनमहिल ताईं उन्हनि जे घरनि में रोज़ ॾाढो लॻो पियो आहे। हू उन्हनि पंहिंजनि प्यारनि खे यादि करे ज़र ज़र पिया था रोइनि। करबला जो मैदान लॻो पियो आहे। काफ़ी अहिड़ियूं वीडियोज़ बि आयूं आहिनि जेके न्याणियूं हुते माना पंहिंजे प्यारनि खे यादि करे, पंहिंजे वालिदनि खे, भाइरनि खे ऐं पंहिंजनि घर वारनि खे यादि करे रोइनि वेठा था। हिननि जे कननि ते का जूं ई नथी चुरे। सिंध हुकूमत जेकॾहिं उन्हनि जी साथारी न आहे त पोइ उन्हनि खे गिरफ़्तार करे ऐं FIR छो नथी कटी वञे। असांजो सिंपल मुतालबो आहे, ॿियो त कहिड़ो मुतालबो असां रखियो ई न आहे। असां इहो ई चवंदासीं त फ़ौरन जेके असांजे पाकिस्तान जा आला इदारा आहिनि तहरीक में अचनि ऐं उन्हनि मज़लूमनि सां इंसाफ़ कनि, उन्हनि क़ातिलनि खे गिरफ़्तार कनि, जीअं त हू असां पंहिंजा जनाज़ा, पंहिंजनि प्यारनि जा, सिंधियुनि जा जनाज़ा असां दफ़नाए सघूं। असां 2 ॾींहं यको नवाब वली मोहम्मद धरणे में गॾु हुआसीं, जिते सिंध इलेक्शन कमेटी जे तरफ़ां साईं ज़ैन शाह जी क़यादत में धरणो हयो वियो आहे। उन धरणे जो मक़सदु बि इहो ई आहे त बेगुनाह 5 नौजवान शहीद कया विया आहिनि भंड बिरादरी जा। उन्हनि जो क़ातिल आहे MP अली हसन ज़रदारी ऐं उनजो पुटु मोहसिन ज़रदारी, जंहिंजे विगो गाॾियुनि में हथे ख़ाली बीठल, जेके पंहिंजी ज़मीन ते पंहिंजे उते बीठल हुया हथे ख़ाली भंड बिरादरी, उनखे शहीद कयो आहे। जंहिंसां गॾु हिकिड़ो SHO कोसो उनखे बि शहीद कयो आहे। ऐं असांजे एहतिजाज जो मक़सदु बि इहो ई आहे त हीअ असांजो राइट आहे, हर माण्हू जो राइट आहे त उहो FIR जेका कटाईंदो आहे उनजो क़ानूनी हक़ आहे। हीअ ज़्यादती आहे त हिकिड़ा 5 नौजवान शहीद कया थिया वञनि, उन्हनि जा लाश उते रखी पिया आहिनि। हिन महिल ताईं असां राति 12 ताईं बि उते हुआसीं। अॼु असां एक्शन कमेटी जे तरफ़ां एहतिजाज कयो था वठूं। हर हंधि असांजो एहतिजाज आहे त इन्हनि 5 बेगुनाह नौजवाननि जेका शहादत आहे उनजी FIR अली हसन ज़रदारी, मोहसिन ज़रदारी ऐं ॿिया जेका क़ातिल आहिनि उन ते FIR कटी वञे, इंसाफ़ कयो वञे, उन जे लाइ एहतिजाज आहे। हींअर ताईं लाश रोड ते पिया आहिनि थिया, उन्हनि जी FIR बि कान थी कटिजे, उल्टो उन्हनि जा जवाबदार बि अञा आज़ादु आहिनि। पर ही वॾी दहशत आहे। ही शहरनि खे, वॾनि शहरनि खे, शहर जे सिंधी माण्हुनि खे यरगमाल करण जी हिकिड़ी वॾी साज़िश आहे। उन साज़िश के नाकाम करण लाइ सॼी सिंध जा माण्हू हर रोड ते, हर माग ते एहतिजाज पिया कनि त ख़ुदा रा असां खां FIR वठो ऐं उन्हनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करियो
जेके सरेआम अहिड़ो भयानक वाक़ियो MRD जी तहरीक में न थियो, ज़िया जी तहरीक दौरान न थियो। आमिर ज़िया हुयो, उन बि ईअं दरंदगी सां एतिरा माण्हू न मारिया जेतिरा हिननि मारिया आहिनि। असांखे इन वाक़े ते अफ़सोस थिए थो ऐं मुतालबो कयूं था त उन्हनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे ऐं मज़लूमनि सां मक़तूलनि सां इंसाफ़ कयो वञे। नवाब वली मोहम्मद जे भरिसां बचलपुर ॻोठ आहे, हुते असांजी पंहिंजी बिरादरी रहंदी आहे। उन्हनि सां या जेका नाइंसाफ़ी थी आहे या क़त्लेआम थियो आहे, उहो तव्हां मीडिया वारा दोस्तनि खे पहिरें ॾींहं खां वठी हर मामले जी हर शइ जी ख़बर आहे त कहिड़े तरीक़े सां थियो आहे ऐं कीअं थियो आहे। उते हुननि जी ज़मीन जेका आहे सो हज़ार अबनि ॾाॾनि खां वठी आहे, 5-6 पीढ़ियुनि खां वठी आहे। उते इहो जेको नाहक ऐं ज़ुल्म थियो आहे ऐं नाइंसाफ़ी थी आहे ऐं हेतिरा 5 हिकिड़ी बिरादरी जा ऐं पंहिंजे कंहिं सॼे ख़ानदान जा सौट मासात या तक़रीबन भाइर आहिनि, उन्हनि जा इहे लाश जेके आहे सो उहे शहीद थी विया आहिनि। हिकिड़ो पुलिस ऑफिसर शहीद थी वियो आहे, उन्हनि सां इंसाफ़ थिए। जेके बि उहे हक़ी माण्हू आहिनि, केर बि आहिनि, रियासत खां केर बि अॻु भरो कोन्हे को, रियासत खां केर बि अॻु भरो कोन्हे को, चाहे उहो कहिड़ो बि माण्हू हुजे, कहिड़ो बि वॾेरो हुजे, कहिड़ी बि क़ौम सां तालुक़ु रखंदो हुजे। रियासत में हर माण्हू जी जेको उन रियासत जे इदारे में रहे थो, उन इंसाफ़ पंहिंजे रियासत खां घुरंदो। असां इहो अर्ज़ु था कयूं त जेके बि आला उहिदनि ते वेठा आहिनि, इन ॻाल्हि जो नोटिस वठनि, उन्हनि मज़लूमनि सां इंसाफ़ थिए, उन्हनि जी FIR थिए। जेके बि जाइज़ माण्हू आहिनि, उन्हनि जाइज़ माण्हुनि खे नाजाइज़ ते न थिए, जेके जाइज़ आहिनि, छो जो नाजाइज़ थियण सां हुननि जा खून रायगान थी वेंदा। जाइज़ जेको उन्हनि जो मसइलो आहे, जेके वारिस जन जा क़त्ल थिया आहिनि, जहिड़े तरीक़े सां हू चवनि था, उन तरीक़े सां हुननि जी FIR थिए। जन बि माण्हुनि इहो एॾो क़त्लेआम कयो आहे, उहो पंहिंजे कंहिं मंज़र ते पहुचनि, उन्हनि खे सज़ाऊं अचनि, त पोइ अॻिते अहिड़ी क़िस्म जी कोई बि माण्हू हरकत न करे सघंदो। तव्हांजी वॾी महिरबानी दादू जे साफ़िन जी। तव्हांखे ख़बर आहे अॼु 3 ॾींहं आहे काज़ी अहमद जे भरिसां भंड बिरादरी जा 5 बेगुनाह हारी शहीद कया विया आहिनि। ऐं शहीद कंदड़ जेके आहिनि ॾींहं ॾिठे जो ऐं डबल केबिन गाॾियुनि सां, पंहिंजे हथियारनि सां आसिफ़ ज़रदारी, गुंडा मोहसिन ज़रदारी ऐं ॿिया ज़रदारी ऐं ॿिया उन्हनि सां XYZ जेके आहिनि, अली हसन ज़रदारी, इहे सभु हाणे उन्हनि अची ॾींहं ॾिठे जो क़त्लु कयो आहे। असांजे साईं GM साहिब जो पोटो, सिंध यूनाइटेड पार्टी जो सदर साईं ज़ैन शाह, रियाज़ चांडियो, डॉक्टर नियाज़ कालानी समेत सभु क़ौम पर जमात हैदर शाहनी साहब ऐं ॿियनि क़ौम परस्तनि अॻवाननि जे अॻवानीअ में हज़ारे माण्हुनि जो नवाब वली मोहम्मद खां धरणो जेको लॻल आहे। अॼु 3 ॾींहं आहे, 4थो ॾींहुं शुरू थियण वारो आहे। उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे। असांखे ख़बर आहे त सिंध हुकूमत, SP नवाब शाह, सिंध हुकूमत पंहिंजे कातिलनि ते, पंहिंजे गुंडनि ते, छो त सिंध हुकूमत आसिफ़ ज़रदारीअ जी आहे, उनजे ई गठजोड़ सां हुकूमत ठहियलु आहे, त हू उन्हनि ते FIR न कंदा। पर असीं हुकुमरान जेके बि आला अदालत जज साहिब आहिनि, उहे आहिनि या जेके बि अहल दिलि में पंहिंजे में एहसास रखनि था, उन्हनि जे आॾो इहो काज़ी अहमद खां वठी पूरी सिंध में ऐं दादू प्रेस क्लब जे आॾो असीं इहो दायूं था। तव्हां साफ़ पंहिंजे तसलसल सां, तव्हांजे तावन सां, तव्हां साफ़ पंहिंजे हक़ सॼे जे आवाज़ सां असीं इहो आवाज़ ॾियूं था इंसाफ़ जे क्वेश्चन ते। चीफ जस्टिस, हाई कोर्ट जे चीफ जस्टिस, सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस, सेशन जज ऐं ॿिया जेके बि कुर्सियुनि ते, अवामी कुर्सियुनि ते पंहिंजो वेठियल आहिनि, उन्हनि जे आॾो इहो असांजो मुतालबो आहे त भंड बिरादरी जा 5 शहीद, 6 जेको आहे SHO सब इंस्पेक्टर छो बि बेगुनाह मारियो आहे, उन्हनि जी FIR कटे कातिलनि, गुंडनि, मोहसिन ज़रदारी, अली हसन ज़रदारी, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। असांजो इहो ई मुतालबो आहे। अॼु 4 ॾींहं गुज़री विया आहिनि मुसलसल, जेके ही वली मोहम्मद में मज़लूम माण्हुनि जो क़त्लेआम थियो आहे। उन ते असांजे आला अख़्तियारियूं, सुप्रीम कोर्ट, हाई कोर्टूं को बि नोटिस नथियूं वठनि। ईअं सम्झो त हिते का कानून जे नाले ते का बि शइ कान्हे का, ऐं न को वफ़ाक़ी गवर्नमेंट, न को सिंध गवर्नमेंट इन शइ जो नोटिस वरितो आहे। असां इन शइ जी मज़म्मत कयूं था ऐं इहा शइ ॿुधाइणु चाहियूं था त हीअ ज़रदारी माफ़िया जेका बदमाशनि जो टोलो गॾु करे सॼी सिंध खे हड़प करण जी कोशिशि कनि था।
इहा हिननि खे असीं कते बि बदमाशी करणु न ॾींदासीं। ऐं असांजा जेके मज़लूम माण्हू मारिया विया आहिनि 4 ॾींहं खां वठी मयतुनि खे गुसुल ॾेई रोड ते उहे एम्बुलेंस में सर्दखाने में पिया आहिनि ऐं इहो वचन था कनि त जेसीं ताईं मुख्य जवाबदारनि ते FIR नथी कटी वञे त इहे लाश दफ़न कोन थींदा। असां ही दादू जा माण्हू, ही क़ौमपरस्त माण्हू ऐं जेके बि हिते बि असांजे सिविल सोसाइटी जा माण्हू आहिनि सभु मुतालबो था कयूं। ऐं हिकु ॿी ॻाल्हि चवंदुसि त किथे MNA MPA या गवर्नमेंट जो को बि माण्हू उन्हनि वटि अॼु ॾींहं ताईं न पहुतो आहे। आउं गुज़ारिश कंदुसि हितां जा मज़लूम माण्हुनि खे महिरबानी करे पंहिंजूं अखियूं खोलियो ऐं हीअ जेके राकास लामारा ॾेई रहियो आहे त इहो घणा नुक़सान कंदो। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त भंड बिरादरी जा क़त्ल थियल 5 ॼणनि जो केस दाख़िल करे बाअसर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में सुभाणे शटर बंदि हड़ताल कई वेंदी। कैमरामैन शहज़ाद चांडियो सां गॾु वली चांडियो, सिंध TV न्यूज़ दादू।